अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पमर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, हालानी में गोठ कलंदराबाद जा रहवासी बशीर अहमद कलोड़ो, अब्दुल लतीफ़ कलोड़ो ऐं ॿियनि बासनि जी धमकियुनि ख़िलाफ़ एहतिजाज बाबति कॉन्फ्रेंस कंदे चयो त अब्दुल लतीफ़ कलोड़ो जी मोबाइल चोरी थी हुई, जंहिंजा पहिरियां नवीद माछी जे घर पहुता। असां संदन खां मोबाइल जी घुर कई त उन्हनि असांखे धमकियूं ॾिनियूं आहिनि। सिंध ऑनलाइन टीवीअ सां ॻाल्हाईंदे हुन वधीक चयो त जिते चोरी में ॿधजनि था त दुश्मनी सबबि मुंहिंजो नालो बशीर अहमद कलोड़ो बि खणनि था, जॾहिं त सॼी तरह खे ख़बर आहे त मां पहिरीं आहियां। उन्हनि IG सिंध SSP नौशेर फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।